दासी सेनेट जी इजलास बाबत तव्हांखे आगाह कंदासीं। चेयरमैन सादिक सिंधराणी जी सदारत ते सेनेट जो इजलास थियो आहे। सेनेट जे इजलास में पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध ते बहस जारी आहे। सेनेट इजलास दौरान अपोजिशन पारां अलामती वॉकआउट कयो वियो। कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर आज़म नसीर चयो आहे त असां सभिनी खे मईशत जी बहितरी लाइ गॾिजी कमु करणो पवंदो। हुन चयो त पीटीआई 6 सालनि दौरान मईशत खे तबाह करे छॾियो। संदसि चवणु हो त ग़रीबनि खे महांगाई खां बचाइण लाइ हू टारगेटेड सब्सिडी ॾेई रहिया आहिनि। सभिनी खे ख़बर आहे त कर्ज़ वारो मामलो सालनि खां हली रहियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ हवा से शेयर कई पिया। चेयरमैन सादिक सिंधराणी जी सदारत ते सेनेट जो इजलास थियो आहे। सेनेट जे इजलास में पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध ते बहस जारी आहे। सेनेट इजलास दौरान अपोजिशन पारां अलामती वॉकआउट कयो वियो। कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर आज़म नसीर चयो आहे त असां सभिनी खे मईशत जी बहितरी लाइ गॾिजी कमु करणो पवंदो। हुन चयो त पीटीआई 6 सालनि दौरान मईशत खे तबाह करे छॾियो। संदसि चवणु हो त ग़रीबनि खे महांगाई खां बचाइण लाइ हू टारगेटेड सब्सिडी ॾेई रहिया आहिनि। सभिनी खे ख़बर आहे त कर्ज़ वारो मामलो सालनि खां हली रहियो आहे। सेनेट इजलास बाबत तव्हांखे आगाह कई पिया। चेयरमैन सादिक सिंधराणी जी सदारत ते सेनेट जो इजलास थियो आहे। सेनेट जे इजलास में पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध ते बहस जारी आहे।